टांग में सिक्योरिटी फोर्स जो ऑपरेशन ख्वारजी फितने जा 7 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियन मौजूद फोर्सेस दहशतगर्दन की मौजूदगी के इतला ते ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान इंतहाई घुरबल ख्वारजी फितने जो कमांडर अली रहमान उर्फ मौलाना तहा सवाती भी मारिजी वियो। ख्वारजी अली रहमान उर्फ मौलाना तहा अहमद कमांडर आई मुफ्ती फजला जो वेझो साथी हो। मदरसन की रजिस्ट्रेशन के मामले ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो JUI सरबराह मौलाना फजल रहमान से मुलाकात। वज़ीर आज़म हाउस में मुलाकात दौरान मौलाना फजल रहमान इत्तेहाद तंजीमात मदरसन जो मौक़िफ़ वज़ीर आज़म आॾो पेश कियो। वज़ीर आज़म सां मदरसन जे बिल ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। वटस पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे। असांजा मुतालबा मंज़ूर थियण जी उम्मीद आहे। कुछ ॾींहंनि अंदरि बिल के हवाले से ख़ुशख़बरी ईंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकात खां पोइ मौलाना फजल रहमान की मीडिया से ॻाल्हि ॿोल। खैबर पख्तूनख्वा जी एपिक्स कमेटी जी ज़िले कुरम में अमन के क़याम लाइ समूरन बैंकर्स ऐं अगरा हथियार ख़त्म करण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर की सदारत हेठि एपिक्स कमेटी की इजलास में वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी समेत कोर कमांडर पेशावर, चीफ सेक्रेटरी KP, IG ऐं लाॻापियल काबीना मेंबरनि शिरकत कई। इजलास में ज़िले कुरम में अमन के क़याम लाइ सूबाई हुकूमत के कदमनि जो जाइज़ो वरितो वियो। घरू वज़ीर मोहसिन नकवी KP जे वॾे वज़ीर के अमन कायम करण लाइ हर मुमकिन सहकार की खातिरी कराईंदे चयो आहे त ज़िले कुरम में अमन जो क़याम पहिरीं तरजीह आहे। सूबे में कानून लागू कंदड़ इदारनि की सघ वधाइण में सपोर्ट कंदासीं। कराची के इलाइक़े कोरंगी में पोलियो टीम ते हमिलो। 2 पोलियो वर्कर ऐं 2 अहलकार ज़ख़्मी। SSP कोरंगी मूजिब कोरंगी थाने की रेंजर्स ग्राउंड वेझो कच्ची आबादी में पोलियो का बचाव जा फुड़ा पियारण दौरान टीम एक कबायली खानदान के घर पहुंची तो घर में मौजूद औरतुन पारा पोलियो वर्कर्स और पुलिस नौजवानन ते तशद्दुद कयो। हमले में मुलविस 4 औरतुन समेत 6 ॼणनि के गिरफ्तार किया वियो आहे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कोरंगी में पोलियो टीम ते हमले जो नोटिस वठी छॾियो। पोलियो वर्कर्स की सिक्योरिटी जो जाइज़ो वठण की हिदायत। वॾे वज़ीर चवण आहे त पोलियो वर्कर्स सां कंहिं क़िस्म की ज़्यादती बर्दाश्त न कंदसि। एडिशनल IG वॾे वज़ीर के आगाही ॾिनी आहे त हमिलो कंदड़नि के गिरफ्तार किया वियो आहे ऐं कार्रवाई जारी आहे। डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे के कत्ल केस में 6 जवाबदारनि के उम्र कैद की सज़ा। खखर की दहशतगर्दी तोड़ अदालत महफूज थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत 6 जवाबदारनि के उम्र कैद सां गॾु 5-5 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाई। हथियार रखण वारे केस में 7-7 साल कैद की सज़ा ॿुधाई वई। जवाबदारनि में हनीफ भुट्टो, सारंग चोटाणी, मुश्ताक महर, 3 भाइर अल्ताफ़ जमाली, लुत्फ़ जमाली ऐं दरिया खान जमाली शामिल। डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे के वारसनि ऐं JUI अदालती फ़ैसिले ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। फ़ैसिलो हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। मौलाना राशिद महमूद सूमरे जो चवणु आहे त क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदारनि खे मौत की सज़ा ॾिनी वञे। अदालती फ़ैसिले सां इंसाफ़ अणपूरो रहिजी वियो आहे। इंसाफ़ लाइ असां हिकु हाई कोर्ट जो दर खड़काईंदासीं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां पंजाब ऐं KP के गवर्नर की मुलाकात। वॾे वज़ीर सरदार सलीम हैदरी, फैसल करीम कुंडी जी आजियां। मुलाकात में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, ॾियाम खान छोरो, सईद गनी ऐं ॾियाम इकरामुल्लाह धारे जो मौजूद। मुलाकात ते पंजाब ऐं KP में PP जी मज़बूती ते ॻाल्हियूं। पंजाब ऐं KP जी आवाम ताईं PP चेयरमैन जो पैगाम पहुचाइण ते ॻाल्हियूं। मुलाकात में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते बि ख़यालनि जी ॾे वठि कई वई। सिंध के गवर्नर कामरान टिटोरी जो डंपर्स खिलाफ मैदान में अचण जो ऐलान। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयान साम्हूं अची वियो। संदसि चवणु आहे त मंसूबनि लाइ मटीरियल डंपर्स में ईंदो आहे। ईअं नथो थी सघे त सॼो ॾींहुं कमु बंदि पियल हुजे ऐं सिर्फ़ु राति में कमु थिए। कराची में मंसूबनि लाइ बिल्डिंग मटीरियल आणण लाइ डंपर्स के इजाज़त आहे। डंपर ड्राइवरनि जी ज़िम्मेवारी आहे त रफ़्तार मुक़ररु कनि। कराची में डंपर्स का वधीक मसलो ड्राइवर्स जो आहे। बदकिस्मती सां हिते लाइसेंस हासिल करण ॾाढो आसान आहे। पूरे पाकिस्तान में ड्राइविंग लाइसेंस हासिल करण सख़्त करणु घुरिजे। सिंध हुकूमत आलिमी इदारनि में मंशियात खिलाफ कदम खणण लाइ मर्दनि ऐं औरतुनि जी स्क्रीनिंग जो फ़ैसिलो करे वरितो। समाजी भलाई वारे खाते जी सेक्रेटरी जे सरबराही में 5 रुकनी आला सतही मॉनिटरिंग कमेटी क़ाइम। घरू खाते, सिहत खाते, तालीम खाते ऐं सिंध हेल्थ केयर कमीशन जो हिकु नुमाइंदो कमेटी में शामिल। मंशियात जे इस्तेमाल के रोकण लाइ कमेटी सूबे के स्कूलनि में SOPs लागू कंदी। एक्साइज़ एंड टैक्सेशन वारे सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला की सदारत हेठि
कमेटी के इजलास में फ़ैसिलो कयो वियो। मॉनिटरिंग कमेटी शागिर्दनि जी स्क्रीनिंग स्टेज जी निगरानी कंदी। कमेटी खे SOP जो मसइदो ईंदड़ इजलास में पेश करण जी हिदायत। तालीमी इदारनि में मंशियात ख़िलाफ़ स्क्रीनिंग जो फ़ैसिलो सीनियर वज़ीर शर्जील मेमण जे दौर में कयो वियो हो। 18 आइनी तरमीम सां सूबनि खे ख़ुदमुख्तियारी मिली आहे। असांखे मुस्तक़बिल में मीसाक मईशत ते बि कमु करणु घुरिजे। सियासी इस्तेकाम लाइ क़दम ज़रूरी आहिनि। इख़्तिलाफ़ी राय जमहूरियत जो हुस्न आहे। स्पीकर्स कॉन्फ्रेंस में इत्तफ़ाक़ी राय सां फ़ैसिला कया विया आहिनि। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी इस्लामाबाद में स्पीकर्स कॉन्फ्रेंस बाद गडियल प्रेस कॉन्फ्रेंस क़ौमी असैम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक जो चवणु आहे त PTI सां ॻाल्हियुनि लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। मिन्थू करण लाइ बि तयारु आहियूं। मुल्क में सियासी इस्तेकाम लाइ स्पीकर्स खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। असैम्बलियुनि खे फ़ॉल बणाइणो पवंदो। सभिनी मेंबर्स खे गॾु खणी हलणु स्पीकर जी ज़िम्मेवारी आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सभु गॾिजी कमु कंदासीं। इहो तइ थियो आहे त माहौलियाती तब्दीली जे मसइलनि ते पार्लियामानी फोरम खे मज़बूत कयो वेंदो। इहो बि तइ थियो आहे त समूरियुनि असैम्बलियुनि में क़ाइदा बराबरि जा हुअणु घुरिजनि। पाकिस्तान जे मीज़ाइल प्रोग्राम ते अमेरिका जे इल्ज़ामनि जो सिलसिलो जारी। पाकिस्तानी मीज़ाइल ॾखण एशिया खां ॿाहिरि अमेरिका खे निशानो बणाए सघनि था। लॉन्ग रेंज बैलिस्टिक मीज़ाइल प्रोग्राम खां इनकार पुराणी पॉलिसी आहे। अमेरिका हथियारनि जी पखेड़ जी रोक वारे निज़ाम खे बरक़रार रखण लाइ पुरज़म आहे। अमेरिकी परॾेही खाते जे नाइब तर्जुमान जो बयान। वेदांत पटेल चयो आहे त पाकिस्तान अमेरिका जो अहम भाईवार आहे। पाकिस्तान जे बैलिस्टिक मीज़ाइल प्रोग्राम बाबति ख़दशा वाज़िह आहिनि। अमेरिका जी क़ौमी सलामती बाबति नायब सलाहकार जॉन फाइनर चयो आहे त पाकिस्तान एटमी हथियारनि सां लैस अहिड़ा मीज़ाइल ठाहे रहियो आहे जेके ॾखण एशिया खां ॿाहिरां ऐं अमेरिका में बि हदफ़नि खे निशानो बणाए सघनि था। इस्लामाबाद जो तर्ज़ अमल बैलिस्टिक मीज़ाइल प्रोग्राम जे मक़सदनि ते सवाल उथारनि थियूं। उनखे उभरंदड़ धमकी खां सवाइ ॿी शइ तौरु ॾिसणु ॾुखियो आहे। गडियल क़ौमुनि में पाकिस्तान जी अॻूणी नुमाइंदी मलिहा लोधी चयो आहे त अमेरिकी पाबंदियुनि जो पाकिस्तान ते बिल्कुलु बि असरु न पवंदो। पाकिस्तान जॾहिं खां एटमी प्रोग्राम जी कोशिशि कई तॾहिं खां अमेरिका पाबंदियूं लॻायूं। अमेरिका भारत ते कॾहिं अहिड़े क़िस्म जी पाबंदी नाहे लॻाई। इन जो मीज़ाइल प्रोग्राम ते वॾो एडवांस आहे। इहो अमेरिका जो तासबी रवैयो आहे। पाकिस्तान अमेरिका जी तरजीहुनि में शामिल न आहे। ट्रम्प जी परॾेही पॉलिसी में चीन अहम हूंदो आहे। असां वोट अलिफ खे ॾींदा आहियूं ऐं हुकूमत में बि अची वेंदो आहे। हाणे इहा हुकूमत ठाही आहे जेका न हली रही आहे पर कूड़ ते क़ाइमु आहे। मुल्क में रोज़गार नथा ॾेई सघो त इज़त ई ॾियो। जेकॾहिं सिंध खे पाणी न मिलंदो त पोइ बलोचिस्तान में किथां ईंदो। बलोचिस्तान जो हाल ॾिसी ॾाढी मायूसी थी आहे। हुरनि जे रूहानी पेशवा पीर पागारे जूं ओस्ता मोहम्मद ने मीडिया सां ॻाल्हियूं। पीर पागारो सब्तुल्लाह शाह राशदी बलोचिस्तान जे अॻूणे गवर्नर जान मोहम्मद जमाली जी दावत ते ओस्ता मोहम्मद पहुतो। 6वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ हिकु ॿी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में दाख़िल। दरख़्वास्त गुज़ार लतीफ़ कोसा ऐं बैरिस्टर सलाउद्दीन तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में तरमीम खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा। दरख़्वास्त में अपील कई वई आहे त हतमी फ़ैसिले ताईं 6वीं आइनी तरमीम जे नतीजे में थींदड़ समूरनि क़दमनि खे मुअत्तल कयो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट क़ौमी असैम्बली जे तख़्त NA 47 खां पोइ NA 48 जे इलेक्शन ट्रिब्यूनल कार्रवाई बि रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस आमिर फारूक PTI उम्मीदवार अली बुखारी जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत इस्लामाबाद जे तख़्त NA 48 ते स्टे ऑर्डर जारी कंदे इलेक्शन ट्रिब्यूनल खे अली बुखारी जी पिटीशन जी हद ताईं कार्रवाई खां रोके छॾियो। सिंध जे गादीवारे शहर कराची खे पाणी सप्लाई कंदड़ धाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जो वॾो ब्रेकडाउन। 72 इंच वारी लाइन फाटी पई। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी सप्लाई मुअत्तल। लाइन फाटण सबबि धाबे जी पंपिंग हाउस कॉलोनी ऐं ॻोठनि में काहे पियो। रोड ते पाणी अचण सबबि पंपिंग हाउस जो शहरी इलाइक़नि सां आर्ज़ी तौरु ज़मीनी राब्तो कटिजी वियो। हैदराबाद में टिंडी हण वारो शेख हयास मेलो शुरू। खाना बदोश राइटर्स कैफ़े पारां मुनक़िद थींदड़ शेख हयास मेले जो इफ़्तिताह सक़ाफ़त वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह कयो। मेले में सिंधी सां गॾु पश्तो, पंजाबी, बलोची, उर्दू में मुशाइरो थींदो जंहिंमें सॼे मुल्क मां अदीब शरीक थींदा। मेले में आर्ट गैलरीज़ लॻायूं वेंदियूं ऐं सेशन्स मुनक़िद करण सां गॾु किताबी मेलो पिणु लॻायो वेंदो। राति जे वक़्तु शेख हयास जी शाइरी लोक गीतनि सां भरपूर महफ़िलूं थींदियूं जिन में फ़नकार फ़न जो मुज़ाहिरो कंदा।